जी नाज़रीन, सिंध हिक सकाफ़त जे उनवान सां अॼु गड़ी खेरो में अवामी आवाज़ ऐं पाकिस्तान पेट्रोटेक गड़ी खेरो जी तरफ़ां मच कचहरी जो जेको आहे त मुनक़िद कयो आहे प्रोग्राम। इन हवाले सां अॼु हिते तमामु शहरी ऐं समाजी ऐं सियासी तंज़ीमनि जा अॻवान पिणु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे हिन हवाले सां मच कचहरी ऐं सिंध जी सकाफ़त बाबति उहे छा चवणु चाहिनि था। हिन नफ़्सा नफ़्स जे दौर में अहिड़ियूं कचहरियूं क़िस्म सां मिलनि थियूं असांखे ऐं हिननि कचहरियुनि खे मुनक़द करण वारनि खे जस हुजे जीअं असांखे हिन दौर में अहिड़ियूं असांखे पुराणे दौर जूं कचहरियूं यादि ॾियारे असांखे शुक्रिया मक़म। अरे माग मिठो ॾाढो सिक साण ॾिठो मूं सॼो सैर करे ख़ुदा तो ॾे ख़ैर करे सोणे सिंध तो का सेवा कंहिं सिंधीअ जी न सरे ख़ुदा तो ॾे ख़ैर करे मौला तो ॾे ख़ैर करे। ईंदड़ नसल खे इहा शइ ख़बर पवंदो त असांजा पुराणा रवाज रस्म कहिड़ा आहिनि। अहिड़े प्रोग्रामनि सां असांजे जेको आहे हिकिड़े ईअं सम्झो त हिकिड़ो सनत आहे अजरक टोपी जो, उनखे बि तरक़ी थींदो ऐं असांजे सुघड़ तबिके खे बि जेको शाइरो शाइरी जे ज़रिए मुल्क जो ऐं पंहिंजे मुआशिरे जो जेको अञाण पेश करे थो या पंहिंजा मक़ासिद पेश करे थो उहा बि अजागर थींदो। हिते मच कचहरी आहे ऐं सिंध जी सकाफ़त कल्चर डे आहे ऐं तमामु साफ़िर बिरादरी जा बि असां निहायत थोराइता आहियूं जे इन ॾींहं खे इन नाले सां मुंतख़ब कयो अथऊं ऐं इनशाला असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं ऐं पंहिंजे इनशाला ईंदड़ नसल खे बि पैगाम ॾींदासीं त हर साल इन हुन टोपी ऐं अजरक डे खे भरपूर मल्हायूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।